महिरबानी। हिते स्टेज ते वेठल अॼोके प्रेस क्लब जो नओं चूंडियल नओं त न आहे, चोथों दफ़ो थियो आहे, सुभान भोसो साहब ऐं उन सां गॾु असांजा मोज़ीन, साम्हूं वेठल मोतबरी साफ़ी दोस्तो भाइरो, अस्सलाम वालेकुम। जी पुटो मुझे सब खां पहिरीं त मां प्रेस क्लब जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾियां थो, जिन खे पंहिंजनि दोस्तनि चूंड जे ज़रिए मुंतख़ब कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु हिते आयल सभिनी खे बि मां वेलकम कयां थो। असल में प्रेस साफ़ ऐं सियासत जो हिक ॿिए सां चोली दामन जो वास्तो हूंदो आहे। उन करे हिन मुल्क जी जेका तारीख़ रही आहे, बदकिस्मती सां हीउ मुल्क जन बुनियादनि ते ठहियो। मुल्क ठाहिण खां पोइ उन बुनियादनि ते मुल्क खे हलाइण जी कोशिशि न कई वई। उन करे हिते वञी वटि ऐं मार्शल आर्ट जो सहारो वरितो, जंहिं करे हिन मुल्क सां वॾो अलमियो रहियो आहे। उन में सियासी कारकुननि पंहिंजो रोल प्ले कयो ऐं उन सां गॾोगॾु साफ़नि जो बि अहम किरदारु रहियो, त ताकी हिन मुल्क खे सही नमूने सां रस्ते ते आणिजे ऐं सही माना सां जमूरनि जो क़दुरु थिए। ऐं जमूरी क़दुरनि खे जॾहिं पायमाल कयो वियो त उनमें सियासी वर्कर बि कोड़ा खाइनि पिया, उन सां गॾोगॾु साफ़ी बि जेलनि में हुआ। त उन करे हिकिड़ो गॾियल ॻंढापो आहे, उन खां असां चङी तरह वाक़ुफ़ु आहियूं। ऐं मां ख़ासि करे पंहिंजे कश्मीर जे साफ़नि मूंखे बि जस ॾींदुसि, जंहिं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ इशूज़ खे जेको हुकुमराननि जा ग़लति कमु हूंदा उन्हनि ते हू तनक़ीद बि कनि था ऐं उनजी सुठी कारकर्दगी जो उहो वाखाण बि कनि था ऐं अवाम जो ऐं इक़्तिदार जे ऐवाननि में हिकिड़ो पुल जो किरदारु आहे साफ़नि जो। उन करे अवाम जूं वॾियूं उमेदूं वाबस्ता हूंदियूं आहिनि। तंहिं करे मूंखां अॻु में तमामु घणियूं तकलीफ़ूं थियूं, इलाही दोस्तनि ॻाल्हायो ऐं उन्हनि दुबारा उन ॻाल्हि जी वजाह थींदी। बहरहाल मां पंहिंजनि साफ़ी दोस्तनि खे मुबारकबाद ॾियण सां गॾोगॾु इहो बि चवंदो त हाणे तव्हांखे मुबारक बि हुजे, पर उन सां गॾु जेके ॿाहिरि वेठा आहिनि तव्हां पंहिंजो ज़हन खे वसी कयो ऐं उन्हनि खे बि गॾु खणी हलो ऐं उन्हनि में जेको असांखे रोल प्ले करिणो हूंदो असां बि कंदासीं। छाकाणि उहे हितूं था आहिनि, कंहिंजे बि चवण ते थियो आहे कीअं कयो अथऊं, उहे तव्हां पस मंज़र खे सम्झो था। बहरहाल मां वटि कल्ह आया हुया, कल्ह जॾहिं हुननि मूंखे चयोसीं तव्हां महिरबानी करे इन तकलीफ़ न वञो, मुख़्तलिफ़ रीज़न ॿुधायो, मां हुन सां कमिट करे वेठो आहियां। हाणे उन खां अॻु में तव्हां 2 टे ॾींहं अॻु में अचो आहे त मां हुननि सां बि ॻाल्हियूं कयूं हा, खणी हली के 2 टे ॾींहं पोइ ते कयूं हा, पर हाणे मां वाइदो करे वेठो आहियां, हुननि कार्ड बि छपराए छॾिया आहिनि। हाणे इहो मुनासिबु न आहे, जेकॾहिं तव्हां चओ था कोर्ट में मैटर आहे, अगरि कोर्ट तव्हांजे हक़ में फ़ैसिलो थिए थो, तव्हां चूंडिजी अचो था, मां तव्हां वटि बि हलियो ईंदुसि। तंहिं करे उहा ॻाल्हि असां खे बहितर नमूने सां हल करणु खपे। अॼु इहो मुनासिबु न हुजे जहिड़े नमूने सां उहो वेठा आहिनि। प्रोटेस्ट एहतिजाज हर कंहिंजो हक़ आहे। बहरहाल जेको बि थियो, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुहिणो थी वियो ऐं हिकिड़ो मुख़्तसिर ऐं शानदार प्रोग्राम थियो। मां वरी बि तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो तव्हांजे हिन प्रोग्राम सां, तव्हां सभु दोस्तनि सां, इन उमेदनि सां त तव्हां सभु इन प्रेस क्लब खे मुनज़िम मुतहद करे सभिनी खे गॾु खणी हलंदो। तव्हांजी वॾी महिरबानी।